अकलेती सूबाई वज़ीर हरीराम किशोरी लाल तरफां चेलार जे महेश्वरी पाड़े में ॾिनल सत्संग हाल में सरेआम नाक़स मटीरियल इस्तेमाल ख़िलाफ़ मक़ामी रहवासियनि सख़्त एहतिजाज कयो आहे। इन सिलसिले में मक़ामी रहवासी ऐं अख़बारी नुमाइंदे ओम महेश्वरी एहतिजाज कंदे ॿुधायो त 26 लाख रुपये जो टीको आहे। ये कमु हले वियो आहे जे साम्हूं जेको ये सिरूं जेको आहिनि 2 नंबर आहिनि हलाइण हिते रेती आहे उते हलनि पिया इहो वारी। हा इहो कुझु पैसा ही कमु जेको तक़रीबन हिननि जो आहे 10 लाख जे अंदरि थींदो। बाक़ी जेको पैसा हो इहो हड़प जे चक्करनि में आहे। इहो 26 लाख रुपये जो आहे टोटल। जी ही ॾिनो आहे किशोर हरीराम किशोरी लाल जी जेको मिनिस्टर आहे जेको जी जी हा आओ जी आओ अच्छा इनी ॾिनो आहे। जी आओ अच्छा इन ते चैली बिया वगैरह एतराज कोन था कनि शहर वारा कुझु को था कनि। इहो मेंबर आहे न जेको मंदर जा इहो बि कुझु को था चवनि हिननि खे। अच्छा मूं पाण जेको तो ॻाल्हि ॿोल मुंहिंजी 17 मां 30 पर 17 में अञा ताईं मूंखे जेको रिलीफ सुठो तरीक़े वारो अञा ताईं कोन ॾिनो आहे। ही 17 में महेश्वरी आहे असल आहे राकू बोरीला जो रे अमरकोट दो। जी अञा ताईं हिते तयारु कोन्हे सुठो ॾियण जे लाइ। अच्छा मतलब कंहिंजी नथो ॿुधे न कंहिंजी को थो ॿुधे पंहिंजी पाण पियो करे बसि। अच्छा ऐं इहो दीवार जेको आहे बिल्कुलु मंदर जे ॿाहिरियां खां जेको आहे पर इहो दीवार जेको हिननि अंदरि कई आहे। अच्छा इहो बि कुझु जेको पैसा हड़प करनि पिया। ये भी पैसा हड़प थी जी आओ सभु सीमेंट जेको हलनि पिया इहो बि 2 नंबर सीमेंट हले पियो। अच्छा जी कोई ये ठेकेदार चए छा थो इहो कुझु को थो चए बसि इहो हणी वेठो इहो पंहिंजो महेश्वरी आहे सवाई हिन जे हवाले कयो कमु हीअ अचे थो बसि नज़रदारी करेनि पोइ वञे घर बसि नियारे कमु खे न सही आहे छिको ज़ाहिर मसइलो थी सघे थो न इहो सत्संग थियनि था हिन मंदर ते राति जो तक़रीबन वॾा थियनि था अचानक के मथां खां इहो किरे थो पियो पोइ कमु इलाही ख़राबु थिए थो न। जी असां इहा था चऊं हिननि खे जेको थो जल्द में जल्द नोटिस वठे हिन ते कार्रवाई करी वञे। जी बिल्कुलु